अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम पोल सेंटर में इस्लामाबाद स्टूडियो में मां सिकंदर हुलियो। इलेक्शन 2013 में 2 हफ़्ता रहा आहिनि, पर लॻी ईअं रहियो आहे त मुल्क जी जेका इलेक्शन आहे उहा इलेक्शन जी महाज़ जे बजाय मीडिया ते लड़ी रही आहे। हिन वक़्तु मेन स्ट्रीम समूरनि पार्टियुनि जा तव्हां नगमा, गाना, इश्तिहार, जवाबी इश्तिहार ऐं मुख़्तलिफ़ बयान ऐं जवाबी बयान ज़रूरु ॿुधा हूंदा, पर ओवरऑल जेका इलेक्शन कमीशन जे तरफ़ खां हिकिड़ो कोड ऑफ कंडक्ट मीडिया जे लाइ जारी थियो आहे, या ख़ुदि मीडिया जे बारे में जेका हिकु सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान रिसेंटली 2-4 ॾींहं अॻु 282 सहाफ़ियुनि जी 178 मिलियन रुपयनि जी जेका सीक्रेट फंड जी जेका मुबैना ख़ुदि उहा जेका लिस्ट जारी कई आहे, त उनजे करे काफ़ी हिकिड़ो मुल्क जे सॼी मीडिया जो जेको सर्कल्स आहिनि इस्लामाबाद में तहलको मचियल आहे। असीं अॼु उन ते ॻाल्हाईंदासीं, पर गॾोगॾु असीं इन ते बि ॻाल्हाईंदासीं जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे केस में जनरल मुशर्रफ जी बाज़ाब्ता गिरफ़्तारी अमल हेठि आई आहे ऐं FIA जी जेका तश्कील ॾिनल टीम आहे ख़ासि इन केस खे हैंडल करण जे लाइ, उहो अॼुकल्ह जनरल साहब खां इंक्वायरी जी तरफ़ वधी रहिया आहिनि ऐं ॿुधण में अचे पियो त शायदि मार्क सीगल बि बाज़ाब्ता तौर ते पाकिस्तान ईंदो, अदालत में बयानु रिकॉर्ड कराईंदो। इन्हनि ॿिन्ही इशूज़ ते ॻाल्हाईंदासीं असां ऐं स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे मुल्क जो मायना सहाफ़ी जनाब एजाज़ मेहर साहब ऐं असां सां गॾु इन ई मीडिया जे कोड ऑफ कंडक्ट ऐं बाक़ी शयुनि ते बि ॻाल्हाइण जे लाइ असां सां मौजूदु आहे जनाब नियाज़ नदीम साहब। पाण सिंधी सहाफ़ी बि रहिया आहिनि, पर अॼुकल्ह हिकिड़ी जर्मन थिंक टैंक आहे उनजे अंदरि इलेक्शन ते कमु पिया कनि। एजाज़ साहब, कीअं पिया ॾिसो राम तेरी गंगा मेली पापियूं के पाप धोते धोते? इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान वटि ॻाल्हियूं त घणे पिया हलियूं, पर अचानक सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान मुल्क जे 282 सहाफ़ियुनि जी हिकिड़ी मुबैना लिस्ट आहे जेका सीक्रेट फंड जो तमामु घणो तस्करो थींदो उहा हुननि जारी कई आहे ऐं हुनजे अंदरि मूं काफ़ी कोशिशि कई, पर तव्हांजो नालो नज़र कोन आयो। काफ़ी दोस्तनि कोशिशि कई हूंदी, तव्हां जहिड़नि महिरबाननि। सो बहरहाल गुज़िरियल जेकॾहिं तव्हां हे त साल जी लिस्ट आहे, पर जेकॾहिं तव्हां 17 सालनि जी बि लिस्ट खणंदव त इनशाला कंहिं लिस्ट में तव्हांखे नालो नज़र न ईंदो ऐं मायूसी थींदी तव्हांखे। जेतिरे क़दुरु ॻाल्हि आहे हिन लिस्ट जी त मुंहिंजे ख़्याल आहे त डिक्टेटर जे ज़माने में जेके लिस्टूं ठहंदियूं हुयूं या पैसो जीअं ॾिनो वेंदो हुओ सहाफ़ियुनि खे, उहो जेकॾहिं तव्हां कयो त तव्हांजा दिमाग़ु कमु न कंदो। एॾियूं वॾियूं जेको आहे त ज़्यादतियूं थियल आहिनि उन दौर में। ऐं ॿियो त हिन में जेके लिस्ट में नाला ॾिना विया आहिनि उन्हनि में को फ़र्ज़ु कयो कंहिं सहाफ़ी खे सरकारी टूर ते काॾे वठी था वञो तव्हां, त उनजे होटल कंहिंजी तव्हां वीज़ा जी फीस भरी आहे, त हाणे इहो त ज़ाहिर आहे त गवर्नमेंट जॾहिं प्राइम मिनिस्टर जो टूर आहे या कंहिंजो टूर थो ठहे पियो, उन में जेकॾहिं तव्हां कंहिंजी वीज़ा जी फीस था भरियो 10,000 रुपया 5,000 रुपया कंहिंजो कमरे जो किरायो था ॾियो, त उहो मुंहिंजो ख़्यालु आहे त एॾो मायूब शायदि न हुजे। पर इन खां वधीक जेकॾहिं इनखे तव्हां ॾिसो त इन में हिकिड़ी कैटेगरी इहा बि आहे सहाफ़ियुनि जी त जंहिंमें उहे माण्हुनि जा नाला आहिनि जिन खे स्पेशल असाइनमेंट ॾिनी वई आहे। त अगेंस्ट द हिकिड़ो जर्नलिस्ट जेको आहे उनजे लाइ इहो शर्म जो मक़ाम हुजणु घुरिजे त उहो हुकूमत जी कंहिं स्पेशल असाइनमेंट ते कमु करे उन खां वठी उन्हनि जो जेको आहे पैसा वठे। सो उन कैटेगरी खे अलॻि करणु घुरिजे। हीअ जेका कैटेगरी आहे, मां नथो सम्झां त को हाणे कंहिं सहाफ़ी जी जेकॾहिं को गुज़ारे वियो आहे, फौत थी वियो आहे या उनखे मारियो वियो आहे, क़तलु कयो वियो आहे, त उनजी कंहिं बेवा खे या ॿारनि खे जेकॾहिं तव्हां को 15,000 या 40,000 या 50,000 ॾिनो त उन लिस्ट जे अंदरि हिकिड़ो इदारो आहे इंस्टीट्यूट ऑफ रीजनल स्टडीज़ IRS, उन्हनि खे करोड़नि रुपया जारी थियल आहिनि ऐं उनजो ब्रेकअप बि कोन्हे को, त उहो कहिड़ी स्पेशल असाइनमेंट आहे जेका उनखे मिली? ॾिसो, इहे सॼी दुनिया में हूंदा आहिनि अहिड़े क़िस्म जा थिंक टैंक जेके गवर्नमेंट जी पॉलिसीज़ खे या स्टेट जे पॉलिसीज़ खे जेको आहे उहो जेके लेक्चर कराईंदा आहिनि उन्हनि खे प्रोपेगेट कंदा आहिनि। तो इंडिया में बि अहिड़े तरीक़े जा इंस्टीट्यूट्स आहिनि ऐं ख़ुदि पाकिस्तान में बि आहिनि जेके मुख़्तलिफ़ वरी अॻिते सबलेट कंदा आहिनि कॉन्ट्रैक्ट मुख़्तलिफ़ NGOs खे, मुख़्तलिफ़ हुनखे सेमिनार कराइण, त अहिड़े क़िस्म जी। ॿियो हिन में हिकिड़ो प्रोजेक्ट तव्हां अञा ज़िक्र न कयो, हिन में CNBC TV चैनल जेको आहे उनखे बि पैसा ॾिना विया ऐं उहो प्रोजेक्ट हुयो त पाकिस्तान जी इमेज बिल्डिंग कीअं कजे ऐं उहो प्रोग्राम अमेरिका में सिर्फ़ु ॾेखारियो वेंदो हो। उन मद में हुननि खे जेको आहे इहे पैसा ॾिना विया। त असुल लिस्ट जेका आहे, मां चवां त हीअ त हुनजो पीनट्स बि न आहे जेको सुप्रीम कोर्ट चए पई लिस्ट बी ॾियनि कोन पिया। लिस्ट बी बि ईंदी, हीअ त हिकिड़े साल जो ख़र्चो आहे, 63 सालनि जो जेको सीक्रेट फंड आहे, ख़ैर उहो पंहिंजे जाइ ते न्या सभु। पर हिन में हिकिड़ी ॻाल्हि मां थोरो तव्हांखे चवां त हाणे ॻाल्हि मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त सुप्रीम कोर्ट चवे थी त भई सीक्रेट फंड जा जेको आहे पैसा जेके ख़र्च थिया आहिनि उन्हनि जो तव्हां आवाम जो पैसो आहे, आवाम खे ॾिनो वञे, पर सुप्रीम कोर्ट पंहिंजे बजट जी ऑडिट नथी कराइण। इहो वॾो सवाल थियो आहे उन्हनि खां। ऐं सुप्रीम कोर्ट जेको आहे उन्हनि जी जेका ओपन
ओपन बजट आहे उन में केतिरा जजिस डिस्क्रिशनरी पावर इस्तेमालु कंदे जेको आहे ख़र्च कनि था, उहो उन्हनि जो त रूटीन जो ख़र्च आहे, उहो सीक्रेट फंड बि ऐं हिकिड़ी बजटेड अमाउंट आहे, उनजी बजट ऑडिट करण लाइ तयारु कोन्हनि। एजाज साहब उन जवाब जस्टिस ॾिनो आहे कल्ह हियरिंग में, हुननि चयो आहे त हीअ असांजी जेका बजट आहे उहा सीक्रेट फंड कोन्हे, नंबर 1, ऐं ॿी उहा रूटीन प्रोसेस में ऑडिट थींदी आहे। न पोइ सीक्रेट फंड त जेको आहे मुख़्तलिफ़ एजेंसीज़ जा बि आहिनि, इंटेलिजेंस एजेंसीज़ जा उन्हनि जो बि करणु आहिनि, घुरिजे। IB जो बि घुरायो, ISI जो बि घुरायो, MI जो बि घुरायो, त सॼी ख़बर पवंदी त कीअं हीअ पॉलिटिकल मैन्यूवरिंग कनि था, कहिड़े तरीक़े सां जेको आहे उहो क़ौमी सलामती जे नाले ते मुल्क खे लुटियो वियो आहे। ऐं इहो अॼु खां न, पोइ इहो उहो त 63 सालनि 65 जो सालनि जो 65 सालनि खणो जो सिस्टम, जॾहिं खां वठी इहे इदारा ठहिया आहिनि ऐं जॾहिं खां इहे सीक्रेट फंड उन्हनि खे मिलणु शुरू थिया आहिनि, त पोइ उन सॼे जो हिसाब किताब थियणु घुरिजे। अच्छा नियाज़ साहब, हीअ जेको हाणे इलेक्शन में ज़ाहिर 2 हफ़्ता बचिया आहिनि, हिन वक़्तु स्पेशली जेका मीडिया जे अंदरि सॼी मुहिम हली रही आहे, सॼी इलेक्शन रीडिंग उते थी रही आहे, उन वक़्तु सुप्रीम कोर्ट जो एॾो नाज़ुक मोड़ ते नाज़ुक एॾो फ़ैसिलो ऐं लिस्ट खे पब्लिक करणु, इन सां तव्हां सम्झो पर जेको ओवरऑल इलेक्शन जो माहौल आहे उहो केतिरे ताईं मुतासिर थींदो? ॾिसो, मीडिया जी जेका क्रेडिबिलिटी आहे उन ते सवाल बि इलाही वक़्तनि खां माण्हू कंदा था अचनि ऐं उन ते क्वेश्चन्स थींदा रहंदा आहिनि। सहाफ़ियुनि जे पंहिंजे कैरेक्टर जे हवाले सां ऐं खोड़ सारनि जेके इदारा आहिनि, ख़ासि तौर ते सहाफ़ती इदारा आहिनि, उन्हनि जे हवाले सां बि काफ़ी सारियूं शयूं थींदियूं रहंदियूं आहिनि। इन ॻाल्हि खे तव्हां डिनाए नथा करे सघो त इलेक्शन में हिकिड़ो मीडिया जो लेजिटिमेट रोल आहे ऐं उहो पाकिस्तान जे कॉन्टेक्स्ट में हिन वक़्तु सभ खां वधीक आहे, छो त हीअ पहिरीं इलेक्शन आहे पाकिस्तान में जंहिंमें वाक़ई तव्हां जीअं चयो पिया त हिकिड़ी कैंपेन सॼी मीडिया जे थ्रू पई हले। घिटियुनि जे बदिरां असां TV चैनलनि ते कैंपेन ॾिसूं पिया त हुन में ज़ाहिर आहे मीडिया जो हिकिड़ो अहम किरदारु आहे। मुंहिंजे ख़्याल में त सॼे सिस्टम जो रिव्यू करणु खपे त असां वटि मीडिया जे इदारनि जी सूरत हाल छा आहे, मीडिया जे इदारनि में जेके माण्हू कमु कनि था उन्हनि खे केतिरियूं सहूलियतूं, केतिरियूं जेके फैसिलिटीज़ आहिनि, उन्हनि जो वर्क एनवायरमेंट छा आहे, उहो छा आहे, ऐं हुकूमत ऐं मीडिया जो जेको रिलेशनशिप आहे पंहिंजो पाण में, हीअ रुॻो हिकिड़ी लिस्ट जो सवाल कोन्हे त हिकिड़ी लिस्ट साम्हूं अची या मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन ॾिनी आहे, मिनिस्ट्रीअ जे बारे में पंहिंजा सवाल आहिनि माण्हुनि वटि त भई मिनिस्ट्री मौजूदी छो आहे, इहा मिनिस्ट्री एबॉलिश थियणु खपे। त जीअं अॼु मूं हिकिड़ो कमेंट पढ़ियो त गंद खे साफ़ु कयो त गंदा माण्हू पाण ई साफ़ु थी वेंदा या निकिरी वेंदा या भॼी वेंदा। त जॾहिं मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन वटि हिन क़िस्म जूं शयूं मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जो साम्हूं अचणु ज़ाहिर आहे त इहो ठहे थो त उहे ईंदियूं कंहिं न कंहिं तरीक़े सां। न तव्हां सम्झो पिया त हिन लिस्ट जो हिन वक़्तु पधिरो थियणु, इलेक्शन जो जेको हीउ सॼो माहौल आहे ऐं स्पेशली जो कोड ऑफ कंडक्ट जारी थियल आहे, त उन में हिकिड़े सहाफ़ियुनि ते सवाल कोन पियो अचे? ॾिसो, हीअ लिस्ट जो जारी थियणु हिकिड़े क्यास खे कंट्रीब्यूट ज़रूरु पियो करे त मीडिया जे रोल खे क्वेश्चनेबल बणाइजे। मां लिस्ट जी क्रेडिबिलिटी नथो वञा त हुन में कंहिं पैसा वरिता आहिनि, कंहिं न वरिता आहिनि, कंहिं केतिरा वरिता आहिनि, कंहिं जाइज़ तरीक़े सां वरिता आहिनि, कंहिं नाजाइज़ तरीक़े सां वरिता आहिनि, उन में नथो वञा। पर हिकिड़े ओवरऑल जेको क्यास क्रिएट थो थिए मीडिया जे रोल जे हवाले सां, उन में ज़रूरु कंट्रीब्यूट करे पई। कोड ऑफ कंडक्ट जी तव्हां ॻाल्हि था कयो त मीडिया जो कोड ऑफ कंडक्ट जेको आहे उहो हिकिड़ी इंट्रस्टिंग सूरत हाल आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान तमामु घणे वक़्त खां पोइ मीडिया जे ऑर्गनाइज़ेशन सां, इदारनि सां मिली जुली हिकिड़ो कोड ऑफ कंडक्ट ठाहियो आहे रिसेंटली। उन में तव्हांजूं जेके मीडिया जूं तंज़ीमूं आहिनि, APNS आहे, CPNE आहे, PFUJ आहे, पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग एसोसिएशन आहे, काफ़ी जेके आहिनि इदारा मीडिया जा, उन्हनि सभिनी गॾिजी कोड ऑफ कंडक्ट ठाहियो आहे। इहो हिकु लिहाज़ सां सुठो क़दम आहे त मीडिया जे इदारनि गॾिजी इलेक्शन कमीशन सां कमु कयो आहे, उन्हनि कोड ऑफ कंडक्ट ठाहियो आहे। ॿियो सवाल इहो थो अचे त हाणे हिन कोड ऑफ कंडक्ट खे इम्प्लीमेंट केरु कंदो ऐं कीअं कंदो। कोड ऑफ कंडक्ट जे अगरि तव्हां टेक्स्ट में ॾिसंदव त आख़िर में हिकिड़ो क्लास ॾिनल आहे त हिकिड़ी कंप्लेंट्स कमेटी ठहंदी जंहिंखे इलेक्शन कमीशन हेड कंदी, उन में मेंबर्स हूंदियूं मीडिया जूं तंज़ीमूं, मीडिया हाउसिस न, मीडिया जूं नुमाइंदा तंज़ीमूं, APNS, CPNE, PBA, इवन तव्हांजो रेडियो पाकिस्तान, तव्हांजी पाकिस्तान टेलीविज़न ऐं ॿिया इदारा जेके आहिनि उहे हुनजा मेंबर आहिनि। हाणे उहा कमेटी कीअं बि ऑपरेट करे, कीअं बि फंक्शन करे, हुन जूं मीटिंगूं कॾहिं थियूं आहिनि, केतिरियूं थियूं आहिनि, हुननि जो मैकेनिज़म कहिड़ो आहे, कीअं डेवलप कयो अथऊं, न कयो अथऊं। कंप्लेन अगरि मां आम शहरी आहियां, वोटर आहियां, या मां सियासी पार्टी जो कारकुन आहियां, या मां उम्मीदवार आहियां, मूंखे अगरि कंप्लेन करणी आहे त मां किथे कयां? ठीकु आहे, प्रिंट मीडिया जे ख़िलाफ़ करणी आहे त किथे कयां? अच्छा नियाज़ साहब, इन ते ॻाल्हायूं था बाद में कि बाक़ी हुनजो मैकेनिज़म स्टेटस छा आहे। एजाज साहब, हीअ हाणे इन जेका लिस्ट जी असीं ॻाल्हि पे कईसीं, उन जे जवाबनि जेके 4-5 जर्नलिस्ट आहिनि पाकिस्तान जूं वर्किंग, जंहिंमें फरिया इदरीस आहे, मुनीज़ा आहे ऐं जहांगीर ऐं ॿियूं, उहे त ख़ुदि सुप्रीम कोर्ट में विया आहिनि, त हुननि जो नालो हुन मां डिलीट कयो वञे, छो जो हुननि जो ख़्यालु इहो आहे त मुख़्तलिफ़ जीअं तव्हां ज़िक्र कयो त को टिकट जो मद में पैसो आहे, को वीज़ा जे मद में पैसो आहे, को नॉमिनल ख़र्च अख़राजात आहिनि, त उहे ईअं पब्लिक इन तरह सां थियणु न घुरिजनि। त सम्झो पिया त इन सां हू जेको डैमेज थियो आहे उहो कंट्रोल थी सघंदो ऐं कोर्ट हुनखे एंटरटेन कंदी।
ॾिसो मां सम्झां थो त ज़ाहिर आहे त जेका ही असल जीअं अॻु में बि चयोसीं त ओरिजिनल जेका लिस्ट आहे जंहिंमें तमामु वॾे पैमाने ते माण्हुनि खे पैसा ॾिना विया आहिनि ऐं जेके स्पेशल असाइनमेंट जे हेड में पैसा ॾिना विया आहिनि ऐं उन्हनि खां कमु कहिड़ो वरितो वियो आहे उहे त नाला आहिनि ई कोन हीअ त कुझु बि कोन्हे हीअ त हिकिड़ी खानापुरी कई आहे इंफॉर्मेशन मिनिस्ट्री ऐं हाणे जी मूं तव्हांखे ॿुधायां त ईरान जे दौरे ते विया गैस पाइप लाइन जो इफ़्तिताह हुयो प्रेसिडेंट जेको वियो हिकिड़े ॾींहं जो ट्रिप हो सुबुह जो विया शाम जो मोटी आया हाणे उन में जिन जर्नलिस्टनि जी वीज़ा फीस भरी आहे मिनिस्ट्री उन्हनि जा बि नाला आहिनि त इहा ज़्यादती आहे न ॻाल्हि आहे त गवर्नमेंट जॾहिं पंहिंजे हिकिड़े प्रोजेक्ट जी तशहीर लाइ तव्हां जहाज़ भरे माण्हुनि जो वठी था वञो ऐं सुभाणे वरी तव्हां उन्हनि जो वतो लिस्टूं ॾींदा त उन में हिकिड़ो फ़र्क़ु हुजणु घुरिजे ईअं कोन्हे त को हिननि पैसा वरिता आहिनि उहो गवर्नमेंट उन्हनि जे फीस जे अगेंस्ट जेको आहे उहा एम्बेसी में जमा कराया आहिनि ऐं इहो गुज़िरियल 60 सालनि खां हलंदो पियो अचे सिस्टम TADA टिकट ऐं बाक़ी अख़राजात लाइ बचे जेके फॉरेन ट्रिप्स आहिनि उन जे बारे में ही जेके मज़र अब्बास ऐं जेके मीडिया ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उहे जेके कमु पिया कनि हू त चवनि पिया त हुकूमत खे अहिड़े क़िस्म जी फेवर ॾियण बि न घुरिजे ऐं जर्नलिस्ट खे वठण बि न घुरिजे बिल्कुलु सही आहे पर ॻाल्हि इहा आहे त इहो सॼे दुनिया जे थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ जो प्रॉब्लम आहे त हू प्राइम मिनिस्टर हुजे प्रेसिडेंट हुजे हू वॾा डेलीगेशन वठी वेंदा रहिया आहिनि ऐं पंहिंजी तशहीर जे लाइ पोइ बाक़ी ॿियनि मुल्कनि में जीअं तव्हां ॾिसो हाणे अमेरिकन प्रेसिडेंट जॾहिं बि ट्रेवल कंदो आहे त हू मुख़्तलिफ़ मीडिया हाउसिस ऐं इवन जे न्यूज़ एजेंसीज़ आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदा आहिनि त बाबा तव्हां जेको नुमाइंदो हलणु चाहे थो त उनखे उहो जहाज़ जी टिकट ऐं फीस वीज़ा ख़र्चु सॼो उहो अख़बार या इदारो या टेलीविज़न चैनल या न्यूज़ एजेंसी उहे भरींदा आहिनि त इवन गवर्नमेंट जे जहाज़ में वेंदा आहिनि त उहो कास्ट बि जेको आहे उन्हनि खे पे कंदो इदारो पे कंदो आहे त बदकिस्मती सां पाकिस्तान में को बि अहिड़ो मीडिया हाउस हिकु ॿ ऑर्गेनाइज़ेशन खे छॾे कोन्हे को जेको पंहिंजे जर्नलिस्टनि खे अहिड़े तरीक़े सां फैसिलिटेट करे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे तव्हां ॾिसो त इवन माण्हुनि ख़ुदकशियूं कयूं आहिनि जर्नलिस्टनि हिकिड़े जर्नलिस्ट ख़ुदकशी कई उनजी घरवारी खे जेके उन्हनि कंपनसेट विडोज़ जो अमाउंट मूं ॾिठो पियो तमामु नॉमिनल आहे 5000 10,000 एग्ज़ैक्टली 5000 महीनो 60,000 साल में उन्हनि जोड़े ऐं स्पेशली जेको उन्हनि जेके उन्हनि कचा मुलाज़िम थिया आहिनि 5-7 उनजो स्पेशल यूनिट हलाइण जे लाइ साल ॿिनि जे लाइ उन्हनि जूं पघारूं आहिनि 15,000 20,000 इन्हनि खे इन तरह सां पब्लिक करणु त हिकिड़ो अजीब हिकिड़ो मज़ाक ख़ेज़ी आहे मामिलो सुप्रीम कोर्ट खे करणु इहो घुरिजे त असुल लिस्ट जेका आहे उहा उन्हनि खां कढराए तॾहिं इहो वञी राज़ फाश थींदो ऐं ही इंफॉर्मेशन मिनिस्ट्री नंढनि हिकिड़े आम मामलनि खे करे जेको आहे उन ते उन्हनि जे कुल्हे ते बंदूक रखी हलाई आहे ऐं इन में जेकॾहिं सुप्रीम कोर्ट वाक़ई चाहे थी त उन्हनि खे एक्शन खणणो पवंदो इंफॉर्मेशन मिनिस्ट्री जे फाइल उहे घुराइनि त जेके जेके माण्हू वॾा वॾा हिते का शइ कोन्हे हिन में एतिरियूं अञा न्यूज़ एजेंसीज़ आहिनि जिन खे पैसा ॾींदा आहिनि इवन इश्तारी एजेंसीज़ खे जेको आहे त हिननि अरबे रुपया ॾिना आहिनि इश्तारी एजेंसी जो हुन में अमाउंट आहे पर उहो तमामु घटि आहे तमामु घटि आहे उहे शयूं जेको आहे मंज़र ते अचणु घुरिजनि त तॾहिं ई हिकिड़ी शफ़ाफ़ियत इन में ईंदी ऐं जीअं न्याज़ बि चयो त इंफॉर्मेशन मिनिस्ट्री जी ज़रूरत कहिड़ी आहे इहा बि डिबेट हले पई दुनिया में जेके बि वॾा मुल्क आहिनि उते कोन्हे अहिड़े क़िस्म जी इंफॉर्मेशन भई इहो स्टेट जो धंधो ई कोन्हे त तव्हां TV चैनल हलायो ऐं रेडियो हलायो ऐं अख़बारूं हलायो छॾे ॾियो ओपन मार्केट आहे हींअर जेको आहे 70-80 चैनल थी विया आहिनि त अहिड़े कॉम्पिटिशन वारे माहौल में स्टेट खे इहे धंधा करण जी ज़रूरत ई कोन्हे कहिड़ी ज़रूरत आहे तव्हां इश्तारी मार्केट ओपन करे छॾियो जेकॾहिं कंहिंखे इश्तार ॾियणो आहे कंहिं अख़बार खे त उहो ॾे तव्हां वेही सेंट्रलाइज़ करे सॼो जेको आहे करप्शन ऐं बैड गवर्नेंस जो जेको आहे वॾी वजह ई आहे तव्हां ख़तमु कयो मिनिस्ट्री बिल्कुलु अच्छा न्याज़ मिनिस्ट्री ख़तमु करण खां अलावा ॿिया कहिड़ा स्टेप्स आहिनि जेके हिन वक़्तु मीडिया जे हवाले सां आहिनि टॉप ते त इंफॉर्मेशन मिनिस्ट्री ऐं बाक़ी स्ट्रीम लाइन कजे मीडिया जे कम खे ॾिसो मां इंफॉर्मेशन मिनिस्ट्री ख़तमु करण जी ॻाल्हि इन सेंस में थो कयां त जेकॾहिं इन इदारे जी ज़रूरत न आहे या इहो इदारो कंहिं पॉज़िटिव ट्रेंड्स खे या मीडिया जी पॉज़िटिव डेवलपमेंट में कंट्रीब्यूट नथो करे इंफॉर्मेशन मिनिस्ट्री जो मतिलबु आहे त इतलात ॾियण वारी मिनिस्ट्री जेकॾहिं उहा माण्हुनि ताईं इंफॉर्मेशन पहुचाइण में तव्हांखे मदद नथी करे ऐं उहो पंहिंजो कमु नथी करे त पोइ बहितर आहे त बजाए जो हुनखे एज़ ए टूल यूज़ कजे माण्हुनि खे जेको आहे सो विक्टिमाइज़ करण लाइ या माण्हुनि खे ख़रीद करण जे लाइ ब्राइब करण जे लाइ यूज़ कजे त हुनखां बहितर हुनखे ख़तमु कजे ॿिया स्टेप्स काफ़ी थी सघनि था मुंहिंजो ख़्यालु आहे त सभिनी खां पहिरियों जेको स्टेप आहे उहो इहो आहे छो त मीडिया ॾिसो पाकिस्तान जी ॾाढी वाइब्रेंट आहे ॾाढी डिफरेंट मीडिया आहे ॾाढी इंडिपेंडेंट मीडिया आहे ऐं उन में सभु शयूं आहिनि अच्छा नाज़रीन रिस्पेक्ट ॻाल्हाईंदो टाइम थियो ब्रेक जो ब्रेक खां पोइ तव्हां खां शुरू था कयूं नाज़रीन वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ थियूं था हाज़िर
वेलकम बैक नाज़रीन। अच्छा न्याज़ साहब तव्हां ॻाल्हि पे कई त बिसाइड्स इंफॉर्मेशन मिनिस्ट्री खे एबॉलिश कजे त ॿिया कहिड़ा स्टेप्स हा, मूं ॻाल्हि पे कई सॼो त जेको मीडिया जो मीडिया जेको- खे हा, स्मूथ करण जो आहे पाकिस्तान जो जेको मीडिया सीन आहे उहो ॾाढो वाइब्रेंट आहे। मूं ॻाल्हि पे कई त मीडिया हिकिड़ो आज़ादु तव्हां वटि हिकिड़ो जेको आहे इंस्टीट्यूशन आहे, उनखे सभिनि खां पहिरियां त इहो कमु करणु खपे त सेल्फ रेगुलेट करे मीडिया पाण खे। मीडिया जी मॉनिटरिंग, मीडिया जा कोड ऑफ ऐं बदकिस्मती सां सेल्फ रेगुलेशन कोन्हे का उहा मुंहिंजो घटि ख़्यालु आहे इदारनि त में। जेकॾहिं असांखे कंहिं पॉज़िटिव डायरेक्शन में वञिणो आहे, छो त ॾिसो तव्हांजो पेमरा कंट्रोवर्शियल आहे, तव्हांजी प्रेस काउंसिल ऑफ पाकिस्तान कंट्रोवर्शियल आहे, तव्हांजा जेके ॿिया इदारा आहिनि ही इंफॉर्मेशन मिनिस्ट्री आहे उहा कंट्रोवर्शियल आहे। त जॾहिं बि स्टेट रेगुलेट करण जी कोशिशि कंदी मीडिया खे त हमेशह इहो सुवाल ईंदो त स्टेट विक्टिमाइज़ थी करे या स्टेट जेको आहे मीडिया खे कंट्रोल थी करणु चाहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त स्टेट जे इदारनि खे ऐं मीडिया खे गॾिजी करे अहिड़ो मैकेनिज़म तयारु करणो पवंदो जो हू सेल्फ रेगुलेशन ऐं या जॉइंट रेगुलेशन जेका आहे मीडिया जी उहा थियणु खपे। मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो हिकिड़ो बेस्ट इन जो हल आहे हिकिड़ो। ठीकु आहे। ॿियो हल इहो आहे त ख़ुदि मीडिया जी जेका कैपेसिटी आहे, तव्हां जिन जर्नलिस्ट दोस्तनि जो ज़िक्र कयो उन्हनि जो पहिरियों नुक़्तो इहो आहे त मीडिया जेके हाउसिस आहिनि उहे पाण छो नथा पंहिंजे जर्नलिस्टनि खे फैसिलिटेट कनि जो उन्हनि खे वञी हुकूमत खां रिआयतूं या जेको आहे सहूलियतूं वठणियूं थियूं पवनि। एजाज़ साहब बि ॻाल्हि कई त भई दुनिया में इदारा जेके आहिनि पाण पे कंदा आहिनि पंहिंजे जर्नलिस्टनि खे, त तव्हां कवरेज ते वञो था, तव्हां कंहिं ऑफिशियल बिज़नेस ते वञो था त तव्हां उन्हनि पंहिंजे जर्नलिस्टनि खे फैसिलिटेट कयो। उन खां पोइ इहो आहे त मीडिया जे अंदरि जेके कैपेसिटी जा मसइला आहिनि ख़ुदि मीडिया में तव्हां वटि क्वालिफाइड जर्नलिस्ट केतिरा आहिनि, तव्हां वटि क्वालिफाइड एंकर पर्सन्स केतिरा आहिनि, तव्हां जूं जेके ट्रेनिंग ऐं जेके सोशल प्रोफेशनल्स बल्कि उहो क्लासिकल केस आहे वेज बोर्ड वारो उहो केतिरो अमल थियो, इन्हनि सभिनी शयुनि ते जेके आहिनि तव्हां वटि केतिरियूं जेके आहिनि रेगुलेशन्स आहिनि, केतिरो तव्हां पाण फैसिलिटेट कयो था, मीडिया पंहिंजी जेका ज़िमेदारी आहे उहा केतिरी महसूस थी करे। मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे सभु क़दम थियणु खपनि। ख़ासि तौर ते तव्हां जॾहिं इलेक्शन ते अचो था त इलेक्शन हिकिड़ो मख़सूस एनवायरमेंट हूंदो आहे, इलेक्शन हिकिड़ो ख़ासि कॉन्टेक्स्ट हूंदो आहे जंहिंमें मीडिया जेको ऑपरेट थी करे उहो ज़ाहिर आहे त अहिड़े नमूने कंदी आहे जो मीडिया ते रिस्पॉन्सिबिलिटीज़ या प्रेशर्स सभु शयूं वधी वेंदियूं आहिनि। त उन दौरान हिकिड़ो जेको कोड जीअं मूं चयो त इलेक्शन कमीशन ऐं पार्टियुनि गॾिजी ठाहियो आहे त हाणे उनखे अमल करण जे लाइ अॼुकल्ह ही पीक जो टाइम आहे, कैंपेन पीरियड पियो हले, ऑफिशियली पाकिस्तान में कैंपेन पीरियड थो हले जंहिंमें अच्छा इन ते एजाज़ साहब खां वठंदो आहे। एजाज़ साहब ही जेको हिन वक़्तु नओं ट्रेंड आयो आहे असां वटि नई फिनोमिना आहे त पहिरीं दफ़ो पाकिस्तानी जेका इलेक्शन आहे 2013 जी उहा सॼी कैंपेन मीडिया ते पई हले, इलेक्ट्रॉनिक त तव्हां ॾिसो जेको जवाबु अचे थो त जवाब बि वरी जवाबु इलेक्ट्रॉनिक मीडिया ते इश्तिहार जो जवाबु इश्तिहार जी सूरत में ऐं गॾोगॾु बाक़ी नगमा ॿियूं शयूं ऐं सॼो जेको जोश ख़रोश आहे त सम्झो पिया त मीडिया उहा नीड जेका ज़रूरत आहे जेका इलेक्शनियरिंग वारी आहे उनखे मीट करे थी। छो त हीउ जेको इलेक्ट्रॉनिक मीडिया जो मामिलो आहे इहो त हिकिड़ो मख़सूस जॻह ते हुजे थो जेको पाकिस्तान जा दूर दराज़ इलाइक़ा आहिनि, ज़ाहिर आहे उनजे अंदरि इहा सॼी इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं केबल सिस्टम ईअं अवेलेबल आहे जो माण्हू इहो उन मां सम्झंदा हुजनि त हीउ फ़ाइदो अचे पियो, हीउ पैगाम अचे पियो। न मां सम्झां थो त अधु बलोचिस्तान में इहा एक्सेस ई कोन्हे, उते रेडियो त ॿुधो थो वञे पर टीवी जो तस्वर अञा ताईं कोन्हे को। अहिड़े तरीक़े सां तव्हां जेकॾहिं कश्मीर जे कुझु पार्ट्स में वञो, सिंध जे इवन कुझु इलाइक़नि में थरपारकर वारी साइड ते तव्हां वञो या फाटा में त बिल्कुलु न हुजण जे बराबरि आहे सॼो नेटवर्क। ख़ैबर पख्तूनख्वा जा काफ़ी इहे जेके बटग्राम वारा ऐं इहे मथे इलाइक़नि में तव्हां वञो त उते बि तव्हांखे जेको आहे अहिड़ो सिस्टम न मिलंदो। पर बदकिस्मती इहा आहे त हिकिड़ो त तालिबान तव्हां ॾिठो त गुज़िरियल जेके बि इलेक्शन थींदियूं उन में इस्टेब्लिशमेंट जेको रोल हूंदो हुयो उहे तोड़ जोड़ कंदा, खुलम खुला या परदे जे पोयां वेही नचाईंदा मोरनि खे। सो उहो अमल जेको क्रिटिसिज़म जे करे मुख़्तलिफ़ सबनि जे करे इहो तव्हां ट्वीट बि कयो आहे त अॻे एस्टेब्लिशमेंट कंदी हाणे नॉन स्टेट एक्टर्स पिया। मूं त आर्टिकल बि लिखियो त मूं हुन ते इहो बि आर्टिकल बि लिखियो त अॻ में स्टेट एक्टर इन्वॉल्व हूंदा, हाणे नॉन स्टेट एक्टर जीअं तालिबान जेको थ्रेट ॾिनो आहे MQM खे, पीपल्स पार्टी खे ऐं अवामी नेशनल पार्टी खे, त उन्हनि जे ऑफिसनि जे ॿाहिरूं धमाका बि थिया आहिनि, उन्हनि जे माण्हुनि ते हमला थिया आहिनि, उन्हनि जे जुलूसनि ते हमला थिया आहिनि। त अहिड़े माहौल में ज़ाहिर आहे त कीअं कंपेन हले, त उहे त जलसा नथा करे सघनि। जन धुरनि खे थ्रेट नाहे, मिसाल मियां नवाज़ शरीफ़ साहब आहे, इमरान ख़ान साहब आहे, उहे खुलम खुला जलसा कनि था। दीर में बि तमामु वॾो जलसो करे आयो। पर लेट मी फिनिश की मां अचां थो उन पॉइंट ते। त ॿियो इहो आहे त माज़ी में जेका इवन 2008 जी इलेक्शन हुई उन में मीडिया ते पाबंदियूं तमामु घणियूं हुयूं। जनरल मुशर्रफ जेको आहे पंहिंजे मतिलब जा नतीजा चाहे पियो ऐं उनजे करे हुननि काफ़ी चैनलनि खे ऑफ एयर बि कयो, एंकर पर्सन खे जेको आहे उनजो प्रोग्राम
त उन में बि मीडिया एतिरो आज़ादाना रोल प्ले न करे सघियो। त हिन दफ़े हिकिड़ो त चैनल तमामु हीअ इंडस्ट्री मीडिया इंडस्ट्री तमामु ग्रो कयो आहे ऐं 70-80 चैनल थी विया आहिनि। त इहो हिकिड़ी नई फिनामिना बि आहे ऐं डेफिनेटली जॾहिं हूंदी त इहो जंहिं शहरनि जी हद ताईं त इहो कवर कनि था ऐं मुख़्तलिफ़ पार्टियूं जेके इन जो सहारो वठनि थियूं त उहो मायूब न आहे, ख़राबु ॻाल्हि न आहे, हिकिड़ो सहूलियत आहे, फैसिलिटी आहे, उहो इंजॉय कनि था ऐं डेफिनेटली के इहो अञा इन जो रोल अॻिते जेका ईंदड़ इलेक्शन हूंदी उन में अञा वधीक जीअं वेस्टर्न वर्ल्ड जे अंदरि हुजे खुलंदो। बिल्कुलु। अच्छा नियाज़ साहब, ही जेके इलाइक़ा लेफ्ट आउट आहिनि फॉर एग्ज़ाम्पल जंहिंजा असां पॉइंट आउट कयो, ॿाहिरि जा इलाइक़ा आहिनि जीअं बलोचिस्तान जा, कुझु सिंध जा, फाटरा जा, ईअं KP जे अंदरि बि, त उन्हनि खे रीच करण जो कहिड़ो मैकेनिज़म आहे? ज़ाहिर आहे उते उमेदवारनि जे लाइ त मुश्किल हूंदी, इहो पैगाम टेलीविज़न जो कोन थो पहुचे ऐं अख़बार बि शायदि उन फॉर्म न थी वञे, त मीडिया उते फेल थी वेंदो, त उते पर्सनल कॉन्टेक्ट कीअं सम्झो? ॾिसो हिकिड़ो मीडिया लोकल मीडिया उते हूंदी छा? तव्हांजी ॻाल्हि सही आहे। हिकिड़ी इंट्रस्टिंग तव्हांखे स्टेटिस्टिक ॾियां मां त पाकिस्तान में जेके टीवी जा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि जो तइदाद तक़रीबन एतिरो आहे जेतिरो वोटनि जो तइदाद आहे। 86 मिलियन पाकिस्तान में टीवी ॾिसंदड़ आहिनि तक़रीबन ऐं 86 मिलियन तव्हां वटि वोटर आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ो त तव्हां मीडिया जी इफेक्ट ॾिस, उन में इन्हनि 86 मिलियन में ऑलमोस्ट 50% उहे आहिनि जेके सिर्फ़ु PTV या टेडिस्ट्रियल जेके नेटवर्क्स आहिनि, PTV सां एफिलिएटेड जेके आहिनि, ATV या हिन क़िस्म जा, हा, ऐं रेडियो पाकिस्तान, उहे ॾिसंदा। त मुंहिंजो ख़्यालु आहे त मीडिया जो स्टिल रोल आहे उन्हनि ताईं पैगाम पहुचाइण में रेडियो जे थ्रू ऐं जेके टेडिस्ट्रियल नेटवर्क्स आहिनि PTV। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन भेरे PTV बि पंहिंजो पाण खे काफ़ी ओपन अप कयो आहे, इश्तिहार बि क़बूल कंदा सियासी पार्टियुनि जा हाणे PTV वारा, ऐं PTV वारा हिकिड़े कोड ऑफ कंडक्ट जो जेको प्रोसेस हो इलेक्शन कमीशन सां जेको उन्हनि जो कंसल्टेशन जो प्रोसेस हो, पहिरीं मीटिंग ई उते थी जिते कोड ऑफ कंडक्ट फाइनल पियो थियो। त मुंहिंजो ख़्यालु आहे PTV ऐं रेडियो पाकिस्तान बि इन्हनि ॻाल्हियुनि खे रियलाइज़ कयो आहे त भई असांखे मार्केट में रहणो आहे ऐं स्टेट खे रिप्रेज़ेंट बि करिणो आहे। त उहो बैलेंस ज़ाहिर आहे हिकिड़ो डेलिकेट बैलेंस आहे जेको उन्हनि खे क्रिएट करिणो पवंदो, पर उहे बहरहाल हिन इलेक्शन में मूंखे लॻे पियो त उन्हनि जो रोल थोरो घणो पॉज़िटिव आहे। रेडियो हिकिड़ी स्ट्रॉन्ग मीडियम आहे जंहिंजे थ्रू ख़ासि तौर ते 100 खां वधीक तव्हां वटि ऑफिशियली, कुझु त लीगल रेडियो स्टेशन बि आहिनि तव्हां वटि, पर जेके लीगल रेडियो स्टेशन आहिनि उहे 100 खां मथे आहिनि तव्हां वटि सॼे पाकिस्तान में, FM नेटवर्क्स, ऐं उन्हनि ते कैंपेन ख़बर न आहे त केरु मॉनिटर करे थो या नथो करे, ऐं तमामु घणी कैंपेन लोकल लेवल ते काफ़ी पंहिंजी कैंपेन वधाई आहे। कैंडिडेट्स जी कैंपेन जेका आहे पार्टियुनि जी हले थी तव्हांजे केबल TV नेटवर्क्स ते, कैंडिडेट्स जी कैंपेन जेका आहे उहा तव्हांखे रेडियो ते मिलंदी, FM रेडियो ते। ऐं ज़ाहिर आहे पोइ रूरल इलाइक़नि में तव्हांखे ख़बर आहे त कैंपेन जा ॿिया तरीक़ा बि आहिनि मीडिया खां अलावा, डोर टू डोर कैंपेन थिए थी, कॉर्नर मीटिंग्स थियनि थियूं, विज़िट्स थियनि था कैंडिडेट्स जा, उहे सभु शयूं थियनि थियूं, उहो जेको रवायती तरीक़ा, हा रवायती तरीक़ा आहिनि। पर ऑब्वियसली जेकॾहिं तव्हां चाहियो था त मीडिया जो रोल वधे त तव्हांखे उन्हनि इलाइक़नि ताईं पहुचणो पवंदो जिते हिन वक़्तु मीडिया जी रीच न आहे, डिस्पाइट द फैक्ट त असां वटि नंबर्स ॿुधाइनि था त तव्हां वटि 86 मिलियन व्यूअर्स आहिनि, पर हिनखे वधीक मीनिंगफुल ऐं इफेक्टिव बनाइण लाइ तव्हांखे रीच वधाइणी पवंदी। अच्छा अजय साहब, ही त मुल्क जे अंदरि इलेक्ट्रॉनिक प्रिंट ऐं बाक़ी असीं नेशनल मीडिया जी ॻाल्हि कईसीं, जेका आलमी मीडिया आहे उनमें ख़ुदि तव्हांजो तालुक BBC सां रहियो आहे ऐं हिन वक़्तु बि आहे, त जेको BBC जो वॾी असां वटि ऑडियंस रही आहे थ्रू आउट कंट्री, रूरल एरियाज़ जे अंदरि, त तव्हांखे कहिड़ा सिग्नल्स आहिनि त इलेक्शन जी कैंपेन में उनमें तव्हां वटि उहा आलमी मीडिया जो केतिरो असरु हुजे थो, स्पेशली BBC ऐं बाक़ी उन्हनि जी इंटरनेशनल मीडिया जेका बि आहे उनजी कवरेज जेको आहे उहो महदूद हूंदी आहे। सो इवन BBC आहे, CNN आहे, अल जज़ीरा या उहो हिकिड़ो उहे ब्रॉडर कंटेक्स्ट में त चवंदा बाबा ही कंपेनिंग हले पई, कुझु हुनखे बि ॾेखारियो बैलेंस करण जे लाइ, सभिनी जेके बि प्लेयर आहिनि उन्हनि खे तव्हां हिकिड़ो बराबरि जो हिकिड़ो टाइम ॾिनो, पर उहो एतिरो इफेक्टिव न हूंदो आहे। ऐं नई वरी असां त भई अॼु हुन फलाणे एॾो वॾो जलसो कयो, हुनजी वॾा जलसा थियनि था, उन्हनि जी त कवरेज थिए थी, पर रेगुलर उन्हनि खे जेको आहे प्रॉपर जेको आहे ईअं मॉनिटर जेको आहे घटि कयो थो वञे। त इंटरनेशनल मीडिया जे थ्रू एतिरो इम्पैक्ट जेको आहे मुंहिंजे ख़्याल आहे त घटि ईंदो। पर जेके जीअं तव्हां ॻाल्हि कई नियाज़ नदीम सां त भई मुख़्तलिफ़ इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते तव्हां मीडिया जी रीच कोन्हे, त उते इहे रिवायती तरीक़ेकार आहिनि, पर बदकिस्मती इहा आहे त हिन दफ़े तव्हां जेकॾहिं ॾिसो त ख़ैबर पख्तूनख्वा में अवामी नेशनल पार्टी खे इवन जलसो करण जी इजाज़त न आहे, लेकिन जमियत उलमा इस्लाम वारा उहे मस्जिदुनि मां वेही इवन जुमे जे खुतबनि में बि जेको आहे उहो पंहिंजे कैंडिडेट्स जी ऐं पार्टी जी कंपेन था कनि। इहा बि कंप्लेन जेको आहे ANP वारनि कई आहे। बलोचिस्तान में डॉक्टर अब्दुल मालिक बलोच ऐं ॿियनि जे घरनि ते हमला थिया आहिनि, त उहे कीअं डोर टू डोर कंपेन बि हलाए सघंदा या उहे जेको आहे त कीअं जलसा करे सघंदा, त उन्हनि जे लाइ त हिकिड़ो तमामु वॾो प्रॉब्लम आहे। त अहिड़े माहौल में अहिड़े जिते दहशतगर्दीअ जो ख़ौफ़ हुजे, तव्हांखे पंहिंजी हयाती जो ख़ौफ़ हुजे, तव्हां उते वेही
कहिड़ी कंपेन कंदो ऐं छा कंदो त उन में इहो जेको आहे हिकिड़ी नई फिनामिना आहे त नॉन स्टेट एक्टर खणी चऊं था असां उनखे पोइ हाणे ख़बर न आहे त उन्हनि जी डोर किथां वेही कहिड़नि इलाइक़नि में मुख़्तलिफ़ रवायती उन्हनि जी पाण में दोस्ती त रही आहे बिल्कुलु बिल्कुलु त उहो बि ॾिसणो पवंदो त जहिड़े तरीक़े सां बलोचिस्तान में इहे एलिमेंट सरगर्म थिया आहिनि हिन मौक़े ते त इहो इन जो इलेक्शन ते इम्पैक्ट छा ईंदो इंटरनेशनल ऑब्ज़र्वर जेका आयल आहिनि उहे बि इन्हनि इलाइक़नि में कोन था वञनि जो प्रॉपर तरीक़े सां उन्हनि खे EU जो वॾो मिशन आहे उन्हनि चयो त असीं बलोचिस्तान ऐं फाटा खे मॉनिटर कोन पिया बिल्कुलु त हाणे इहे सभु शयूं ॾिसणियूं पवंदियूं त आया इन जो हल छा थो निकिरे ईंदड़ इलेक्शन जे लाइ कहिड़ो लेसन तव्हां लर्न छा था कयो त इहे सभु शयूं आहिनि जिन खे ॾिसणु घुरिजे अच्छा न्यास साहब हिकिड़ो मीडिया जी ॻाल्हि पिया कयूं त मीडिया जे अंदरि हिकिड़ो नओं हिकिड़ो असां वटि मोड अची वियो आहे सोशल मीडिया जो पाकिस्तान जे अंदरि फेसबुक जी 8 मिलियन 80 लख आहे व्यूअरशिप ऐं जेके मेंबर आहिनि ऐं ईअं ई इक्वली तंदपुर घटि आहे ट्विटर 2 मिलियन कोई 20 लख माण्हू आहिनि त हिकिड़ो नओं मोड आयो आहे पाकिस्तानी मीडिया जे अंदरि ऐं स्पेशली वोटर ताईं पहुचण जो ऐं कम्युनिकेशन जे दुनिया जे अंदरि स्पेशली त उहो तव्हां केतिरो पिया सम्झो त सोशल मीडिया जो हिन इलेक्शन में केतिरो रोल आहे सोशल मीडिया जे बारे में फैसिनेशन जेके आहे न उहा दुनिया में ऐं असां वटि बि जेके असां जहिड़ा जेके रीसेंट फिनोमिना आहे असांजे लाइ असां जहिड़ा जेके तबिका आहिनि अर्बन जेके भले खणी हाणे अर्बन थिया हुजनि नवां पर असांजी फिनोमिना इहा आहे तव्हांजो जेको इंटरनेट जी प्योर कंज़प्शन जेका आहे उहा आहे तव्हांजे शहरी इलाइक़नि में ऐं शहर जे बि उन्हनि इलाइक़नि में जेके थोरा घणा एडवांस तव्हां मेट्रोपॉलिटन्स आहिनि थोरा घणा डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स आहिनि उन्हनि में तव्हांखे मिले थो इंटरनेट ॿी इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त हुनजी क्वालिटी ऑफ द यूज़ जेको आहे न तव्हांजे फेसबुक जो या तव्हांजे ट्विटर जो या ॿियूं जेके सोशल मीडिया नेटवर्क्स आहिनि उन्हनि जो क्वालिटी इज़ अ बिग क्वेश्चन असां वटि जीअं जमहूरियत ट्रांज़िशन जीअं माण्हू खे जेको आहे उहो लिखी थो छॾे असां वटि जमहूरियत ट्रांज़िशन में आहे न ईअं ई तव्हां जेके ॿियूं सभु शयूं मीडिया बि ट्रांज़िशन में आहे तव्हांजी सोशल मीडिया बि ट्रांज़िशन में आहे इंटरनेट असांखे अञा सिखणो आहे त इन्हनि सभिनी शयुनि जो प्रॉपर इस्तेमालु इन्हनि सभिनी शयुनि जी स्ट्रेंथनिंग में असां कीअं कंट्रीब्यूट कंदासीं फेसबुक अनफॉर्चुनेटली जेको पॉज़िटिव डिबेट्स आहिनि हिकिड़ो त उनखे कंट्रीब्यूट न पियो करे पाकिस्तान में मां हिन जे ख़िलाफ़ु न आहियां त फेसबुक यूज़ न कजे मां वॾो यूज़र आहियां फेसबुक जो पर मैसेज ॾियण जे हद ताईं पर मां जेको पॉइंट इहो आहे त सोशल मीडिया खे अञा ताईं सिस्टमेटिकली असां कैंपेन लाइ यूज़ न पिया कयूं तव्हां वटि रैंडम मैसेजिस ईंदा वोटर अवेयरनेस कंहिं हद ताईं थिए पई पर सोशल मीडिया खे मिसाल तौरु वॾो मॉडल जेको असां ॾींदा आहिनि हिते बटन पोयनि 5-7 सालनि खां उहो ओबामा जी कैंपेन जो ॾींदा आहिनि ओबामा जी पहिरीं कैंपेन जो त हुन कीअं सोशल मीडिया खे इस्तेमालु कयो असां हुन खां अञा इलाही पोइ आहियूं असां जो को बि कैंडिडेट या का बि पार्टी इन इवन जेके असांजूं जेके नयूं उभरंदड़ पार्टियूं आहिनि PTI ऐं हाईटेक पार्टियूं जेके आहिनि पर तव्हां वटि के अहिड़ा अंग खरा आहिनि त सोशल मीडिया जो केतिरो तइदाद कंहिं न कंहिं हवाले सां हिन इलेक्शन में कैंपेनिंग जो आहे हिसो ॾिसो तव्हां वटि जेके इंटरनेट जा यूज़र आहिनि उनजो त तव्हां ॿुधायो त मूं फेसबुक जो ॿुधायो 8 मिलियन 2 मिलियन ट्विटर 11% पाकिस्तान जी पॉपुलेशन जेकी आहे इंटरनेट एक्सेस करे थी इंट्रस्टिंग जेका फिनोमिना आहे उहा इहा आहे त तव्हां वटि 102 मिलियन सेल फोन कनेक्शन्स आहिनि 102 मिलियन 100 मिलियन खां वधीक जेके आहिनि तव्हां वटि इन जा मोबाइल फ़ोनुनि जा कनेक्शन आहिनि ऐं हुन में काफ़ी सारियूं शयूं ख़ासि तौर ते SMS वग़ैरह जेके आहिनि उहे तमामु घणा अच्छा इन ते ॻाल्हायूं था मोबाइल वारे एलिमेंट ते बाद में जैसा तव्हांजो सवेर मूं ट्वीट जी बि ज़िक्र कई तव्हां ट्वीट कयो जेको स्टेट नॉन स्टेट एक्टर वारो तव्हां केतिरो पिया सम्झो त हीउ जेको फेसबुक आहे या ट्विटर आहे ज़ाहिर आहे कंहिं न कंहिं हवाले सां हिकिड़े तबिके खे त हिट करे थो उनजो केतिरो इलेक्शन में आहे अमल दख़ल मूं जेकॾहिं चवां मुंहिंजो अंदाज़ो आहे को ऑफिशियल को डेटा त हिन में कोन्हे का त जेकॾहिं 80% जेके माण्हू फेसबुक या ट्विटर यूज़ कनि था न उन्हनि गुज़िरियल 15 सालनि में या 5 सालनि में वोट ई न ॾिनो उहे वोट ॾियण वारा आहिनि बि कोन त इहे मुफ़्त जा मज़ा वठंदा पंहिंजे ॻाल्हियुनि जा गहीर बसि वरिता पंहिंजी जेको आहे फ़िलासफ़ियूं झाड़ींदा आहे कुझु पर इन सां जेको आहे को रियल इम्पैक्ट मूंखे नथो लॻे त थींदो हा हिकिड़ो एलिमेंट आहे त जेके वॾा शहर आहिनि उते ख़ासि करे नौजवाननि में तव्हां जेकॾहिं ॾिसो त जेका जॾहिं चीफ जस्टिस इफ्तिखार चौधरी खे बरतरफ़ कयो वियो या उनखां पोइ शहबाज़ भट्टी जो क़तलु थियो उनखां पोइ सलमान तासीर जो मर्डर थियो त उन मौक़े ते जेको आहे सिविल सोसाइटी जंहिं तरीक़े सां मोटिवेट कयो माण्हुनि खे उन में तमामु वॾो रोल हुयो त मिस्र में तव्हां ॾिठो रिसेंटली पर अञा असां वटि जेको आहे इन खे फॉर्मलाइज़ थियण में हिकिड़ो त टाइम लॻंदो ऐं ॿियो इहो त इन ते जेका इंफॉर्मेशन अचे थी उहा इंफॉर्मेशन ज़रूरी न आहे त
सही हुजे उनजी जेका तस्दीक करणु उहो ॾाढो ॾुखियो आहे। मिसाल उन ॾींहुं र्यूमर हलो त भई हिकिड़े फलाणे सहाफ़ी जेको आहे 8 करोड़ वरिता आहिनि, थोरी देरि में लिस्ट जेको आहे उहा अची वेंदी बाद में फिर ऐं अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि। त मक़सदु इहो आहे त इन जी हिकिड़ी त रिलायबिलिटी कान्हे का, इन जी तस्दीक कान्हे का त भई जेका शइ अचे थी उन इंफॉर्मेशन अचे मोड आहे, हिकिड़ो चैनल मोड आहे डेफिनेटली। ऐं उहो हिन कैंपेन जेका अॼु असां जेका वञूं था इलेक्शन में 2 हफ़्तनि खां पोइ 11 मई ते जेका पोलिंग थियणी आहे, इन जो एडवांटेज शहरनि में जेको आहे जेके बि पार्टियूं आहिनि उन्हनि खे थींदो, ज़रूरु थींदो। बिल्कुलु। अच्छा जैसा टाइम थियो ब्रेक जो, ब्रेक खां पोइ अची ॻाल्हायूं था। नाज़रीन वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ थियूं था हाज़िर। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा न्याज़ साहब, ही त असीं ॻाल्हायोसीं जेके मेन स्ट्रीम मीडिया आहे, प्रिंट इलेक्ट्रॉनिक ऐं सोशल मीडिया। हिकिड़ो ॿियो वॾे वॾो मोड आहे हिन कैंपेन जो, उहो आहे जेको हीअ मोबाइल यूज़र्स आहिनि जिन जे अंदरि माण्हू ॻाल्हाए थो या स्पेशली SMS करे थो, त उहो पाकिस्तान जे अंदरि कोई 10 करोड़ जे लॻभॻि हिन वक़्तु आहिनि यूज़र्स। त उहो केतिरो असरु थो विझे हिन दफ़े, ऐं तव्हां वटि छा हुनजी आहे असेसमेंट? ॾिसो, जेको SMS टेक्नोलॉजी आहे उनजो यूज़ पाकिस्तान में दुनिया जे काफ़ी मुल्कनि, मूं वटि एग्ज़ैक्ट फिगर मूंखे यादि न आहे, पर एवरेज माण्हू जेको असांजो मोबाइल यूज़र आहे उहो महीने में 200 खां वधीक मैसेज एवरेज करे थो महीने में। ऐं काफ़ी पार्टीज़ हिनखे हलायो आहे एज़ अ मोड करे। अहिड़ा आहिनि जेके हफ़्ते में ऐं ॾींहंनि में 200 खां वधीक मैसेज कंदा, पर बहरहाल SMS असां वटि फ्रीक्वेंटली यूज़ थिए थो। ऐं अगेन इन जूं पंहिंजूं लिमिटेशन्स आहिनि त केतिरो इफेक्टिव आहे। असां वटि उनजा ॿोली जा जेके आहिनि सॉफिस्टिकेशन्स एतिरियूं कोन्हनि, के माण्हू सिंधीअ में था लिखनि, के उर्दू में था लिखनि, के रोमन में था लिखनि, के इंग्लिश में था लिखनि, त लैंग्वेज वग़ैरह इहे बैरियर्स पर पैगाम तव्हां अची थो, पर पैगाम पहुचाइण जे लाइ SMS हिकिड़ो इफेक्टिव तरीक़ो आहे। ॿियो इहो आहे त SMS सां हिकिड़ा ॿिया क्वेश्चन्स बि सीरियसली रेज़ थियनि था। उहे इहे आहिनि त भई जेकॾहिं मुंहिंजी प्राइवेसी आहे, मुंहिंजो नंबर आहे, ऐं मूं कंहिं मोबाइल कंपनी खे या कंहिं बि डेटा कलेक्टर जेके कंपनियूं आहिनि उन्हनि खे मूं लिखी कोन ॾिनो त मुंहिंजो नंबर तव्हां PTI खे, पीपल्स पार्टी या PMLN खे ॾेई छॾियो, पर उहे मुंहिंजो नंबर सेल कंदा। ज़ाहिर आहे उहो हले थो डेटाबेस जेके आहिनि हिक ॿिए खे सेल कंदा, उहे कमर्शियल कंपनियुनि खे बि कंदा, पार्टियुनि खे बि कंदा। किन पार्टियुनि वटां तव्हां वटि वधीक मैसेज था अचनि, किन पार्टियुनि वटां बिल्कुलु नथा अचनि। सो इहे हिकिड़ा सीरियस क्वेश्चन्स आहिनि जिन खे बि रेगुलेट करण जी। ऐं तव्हां सम्झो पिया त जो काफ़ी वॾो असरु हूंदो मुंहिंजो ख़्याल आहे पैगाम पहुचण में, शायदि इलेक्शन जे टर्न आउट। ॾिसो, अञा जीअं सोशल मीडिया जी ॻाल्हि पई कई न असां, ईअं ई SMS टेक्नोलॉजी बि असां टाइम वठंदी उन तरह इफेक्टिव थियण में, त भई हिनखे वाकई सिस्टमेटिकली उन में अञा टाइम लॻंदो, पर बहरहाल हिकिड़ो द वर्ड गेट्स आउट थ्रू दिस। अच्छा एजाज़ साहब, मीडिया ते काफ़ी ॻाल्हायोसीं, ही एक्चुअली हिकिड़ो इंपॉर्टेंट केस आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वारो, ऐं तव्हांजी मौजूदगी असीं फ़ाइदो वठणु था चाहियूं त मोहतरमा जे केस में जनरल मुशर्रफ खे बाज़ाब्ता गिरफ़्तार कयो अथऊं। गिरफ़्तार त अञा ताईं आहे हुते हाउस अरेस्ट चेक शहज़ाद ते। FI जी टीम ॿुधण में अचे पियो त काफ़ी चुस्ती ॾेखारी आहे ऐं कुझु सवालनामूं ठाहे हुते पहुता आहिनि, कुझु ॻाल्हि ॿोल थी आहे। ऐं मार्क सीगल जे बारे में ॿुधण पियो अचे त शायदि अॻु मूं बयानु रिकॉर्ड कराए चुको ऐं हाणे बि बाज़ाब्ता कोर्ट में ईंदा। त मोहतरमा जे केस में तव्हां छा पिया सम्झो त कहिड़ियूं तब्दीलियूं आहिनि? जनरल मुशर्रफ जो हिते अचणु, पहिरियां त हलियो पियो 3 नवंबर वारो केस, वरी बाद में केस पे आयो त अदालत मां फ़रार थियो, पर हाणे जेको बाज़ाब्ता केस आहिनि, जेके चार्जिस आहिनि मोहतरमा जो आहे या बुख्ती साहब जो, लाल मस्जिद जो, पर उन में पहिरियां जेको मेजर केस आहे मोहतरमा वारो, उनजे अंदरि उनजो मामिलो फिक्स थियणु लॻो आहे। त उहो कीअं तव्हांखे छा पियो महसूसु थिए, केस केॾांहुं पियो वञे? ॾिसो, ज़ाहिर आहे त हिकिड़ो मौक़ो ठही आयो, उहो त हाणे ततल तओ हूंदो आहे त पोइ पाड़े वारा बि चवंदा असां बि बड़ा पचाए वठूं। सो गवर्नमेंट खे जेको करणु घुरिजे आहे इन केस में पीपल्स पार्टी जी हुकूमत खे, उहो त हुननि कयो कोन। ऐं हाणे जॾहिं मुशर्रफ फाथो आहे त मथां इहो केस बि एक्टिव थियो आहे, जंहिंजो डेफिनेटली के इलेक्शन में पीपल्स पार्टीअ खे कुझु फ़ाइदो बि थींदो। ऐं मुशर्रफ खे मूंखे नथो लॻे त को एॾी वॾी का सज़ा मिली सघे थी हिन पर्टिकुलर केस में, छो त जीअं तव्हां ॾिसो न था, जेको हिन जो रोल आहे उहो आहे जेको UN जी रिपोर्ट में बि त हिन गफ़लत बरती, सिक्योरिटी न ॾिनी, लापरवाही कयईं ऐं हिकिड़ी ॼाणी वाणी जेको आहे लापरवाही कयईं, त उहा एॾी वॾी शायदि उनजी सज़ा न ठहे। ज़ाहिर आहे की हे आमराना दौर त आहे कोन, जीअं भुट्टो साहब खे हुननि टेलीफोन कॉल बि आहे मोहतरमा जनरल मुशर्रफ जे विच में, जंहिंमें हुनखे चयो आहे त तव्हांजी जेका सिक्योरिटी आहे उहा असां तावन सां एग्ज़ैक्टली उहो बिल्कुलु आहे, उहो त मोहतरमा बि चयो हो। ऐं उनखां अलावा जेका अॻु में मीटिंग थी उन वक़्तु जेको ISI जो सरबराह हो जनरल नदीम ताज,
त उहो जेको पैगाम ॾेई आयो मोहतरमा खे, उन में त नाहिद ख़ान बि हुई, उनखे जेको चयूं त सुभाणे तव्हां जलसो न कयो, तव्हांखे ख़तरो आहे ऐं कुझु बि आख़िरी राति 26 दिसंबर। हा बिल्कुलु। त इलाही शयूं आहिनि जेके अञा ताईं न आयूं आहिनि मंज़र आम ते, ऐं हिन कोर्ट ट्रायल में बि जेको आहे त शायदि अञा उहे रहियल आहिनि। बहरहाल जेको आहे त हिकिड़ी सुठी मां सम्झां थो त हवाले सां ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो फार्मर आर्मी चीफ आहे, अॼु ॾींहं ताईं इहे त शजरे ममनू रहिया आहिनि माण्हू, त इन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन खजे थो, उहो चाहे जजिस डिटेंशन केस में हुजे या मोहतरमा जे मर्डर में उन्हनि खे फैसिलिटेट करण में ऐं जाइ वारदात धोअण जो हुकुम कंहिं ॾिनो, इहे सभु इन्वेस्टिगेटर जेके आहिनि उन्हनि खे इन्वेस्टिगेट करणु घुरिजे त उन वक़्तु जेको CCP हुयो उनखे कंहिं हुकुम ॾिनो त भई तूं इहा जाइ वारदात। पर एजाज साहब इन में त इहा ॻाल्हि बि खुलंदी ज़रूरु त हीउ जेको पोस्टमार्टम मोहतरमा जो न थियो उहो कंहिंजे ऑर्डर ते न थियो या कंहिंजे चवण ते कोन थियो, जेके काफ़ी सवाल मार्केट में गर्दिश में। उहो ॾिसो पोस्टमार्टम असां जंहिं सोसाइटी में रहूं था उते उहो हिकिड़ो उन महिल हिकिड़ो एक्सक्यूज़ उनजो इहो ॾिनो वियो त मोहतरमा जंहिं पाए जी शख़्सियत हुई उनजो मर्डर त थी वियो, ऐं उनजे एतिराम में उनखे उनजे एतिरामनि के भई उनजी बॉडी जी जेको आहे त उहो उन तो बेतोकेरी न थिए, सो तंहिंजे करे जेको आहे इहो न कयो हुयो। बाक़ी त हाणे उन में डॉक्टर आहे अज़रा पेचुओ साहिबा, उहे हुयूं, बट ॿिया डॉक्टर हुया जिन क्लोज़ली उनजी बॉडी खे मॉनिटर कयो ऐं सॼी उहो रिपोर्ट्स बि आहिनि। सो उहो को एॾो इशू न आहे। ऐं बम फाटो आहे उते, गोली हली आहे उते, त जॾहिं हिकिड़ो मर्डर थियो आहे त उन में माना छा एस्टेब्लिश कंदो पोस्टमार्टम में त बाबा छाजे करे मुई हिकिड़ो त मर्डर। अच्छा एजाज साहब ॿी हिकिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे जेको मार्क सीगल जे मेल जे अंदरि बि आहे त रुॻो हुन में जनरल मुशर्रफ जो नालो कोन्हे, ॿ नाला ॿिया बि आहिनि, त ज़रूरु उन्हनि जो किसो बि त खुलंदो। जीअं ॾिसो जीअं हाणे न आयो न मुशर्रफ साहब ते केस, त हुन चयो त 3 नवंबर मां अकेलो कोन हुउसि, प्राइम मिनिस्टर ऐं उन वक़्तु जी गवर्नमेंट सॼी गॾी, त ज़ाहिर हिन लिस्ट में जॾहिं मोहतरमा जो केस खुलंदो त ज़ाहिर ॿिया माण्हू जिन जो मोहतरमा बाज़ाब्ता नालो वरितो पंहिंजी ईमेल जे अंदरि, उन्हनि ते त केस खुलंदो। बिल्कुलु उन्हनि मां त हाणे जेके माण्हू हुया शामिल, ब्रिगेड एजाज शाह जो बि उन में नालो सर फ़हिरिस्त हो, जेको ऑस्ट्रेलिया हलियो वियो आहे ऐं इमिग्रेशन वठी उते उनखे कंहिं फैसिलिटेट कयो, ऐं ॿिया पॉलिटिकल माण्हुनि जा नाला बि हुया, कुझु त जेको आहे गवर्नमेंट जा इतादी बि रहिया। परवेज़ इलाही साहब जो नालो बि, परवेज़ इलाही साहब जो हुयो, अरबाब गुलाम रहीम साहब जो शायदि उनजो बि ज़िक्र हुयो। त उन शयुनि खे त न इन्वेस्टिगेट प्रॉपरली कयो वियो ऐं न ई जेको आहे त चालान जो हिसो बणायो वियो। बाक़ी हाणे जनरल मुशर्रफ जो डेफिनेटली उन सां हिकिड़ो तालुक़ु ठहे थो केस सां, जीअं तव्हां बि ज़िक्र कयो त हुन जेको चयो त तव्हांजी सिक्योरिटी जी लेवल उहो मूं सां रिलेशनशिप ते डिपेंड करे त जेकॾहिं इहो किताब लिखियो आहे उन जे अंदरि बि हुन टेप कोट कई आहे सीआई जी। बिल्कुलु, त इहो हिकिड़ो तमामु स्ट्रांग ग्राउंड बणिजी सघे थो जनरल मुशर्रफ जे ख़िलाफ़ु। अच्छा नियाज़ साहब, तव्हां ही जेको जनरल मुशर्रफ जो ट्रायल आहे ऐं स्पेशली जेको हाणे मोहतरमा जे केस जी पेशरफ़्त आहे उन में इलेक्शन जे सिनारियो में तव्हां कीअं पिया सम्झो त इहो केतिरो पीपल्स पार्टी खे या बाक़ी पार्टियुनि खे फ़ाइदो ॾींदो, नुक़सानु ॾींदो, या सीन कहिड़े तरफ़ बीहंदी वञे? ॾिसो हिन ॻाल्हि खां क़तई नज़र त उहो कंहिंखे नुक़सानु ॾींदो आहे, कंहिंखे फ़ाइदो ॾींदो, ज़ाहिर आहे त हुनजा पॉलिटिकल इम्प्लिकेशन्स आहिनि ऐं सियासी पार्टियुनि जे लाइ बि आहिनि, जेके कॉन्टेस्ट कनि थियूं उन्हनि जे लाइ बि आहिनि। मुंहिंजो ख़्यालु आहे सुठी ॻाल्हि इहा आहे त जेको रूल ऑफ लॉ आहे पाकिस्तान में उहो इस्टेब्लिश थी सघे थो हिन हिकिड़े केस जे थ्रू। इहो हिकिड़ो वॾो सिंबॉलिक मैसेज आहे त फ्यूचर में अहिड़ो को बि एडवेंचर पाकिस्तान में अगरि केरु कंदो त उनजी सज़ा इहा आहे। त मूंखे हिन में जेका होप नज़र थी अचे हिन सॼे केस में या जेको कोई ट्रायल थिए पियो, ऐं उहो फेयर थियणु खपे, मुशर्रफ डिज़र्व्स द राइट टू फेयर ट्रायल, उहो हुनखे मिलणु खपे। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त रूल ऑफ लॉ बि इस्टेब्लिश थियणु खपे त पाकिस्तान में अगरि हिन क़िस्म जो कोई एडवेंचर में केरु करे थो त उनजे लाइ ड्यू कोर्स हिकिड़ो असां मौजूदु आहे जेको फॉलो थियणु खपे। अच्छा, महिरबानी नियाज़ साहब तव्हांजी, एजाज साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां मोहतरम एजाज महर ऐं जनाब नियाज़ नदीम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। एजाज साहब ऐं नियाज़ साहब जो मौक़िफ़ बि पाकिस्तानी हिन वक़्तु इलेक्शन जे बारे में इहो ई हो त मुल्क जे अंदरि जेका इलेक्शन कैंपेन हली रही आहे उनजो घणे भाङे फोकस हिन वक़्तु ज़ाहिर मेन स्ट्रीम मीडिया जे अंदरि आहे, जंहिंजे अंदरि प्रिंट इलेक्ट्रॉनिक त आहे ई आहे, पर जेके नवां मोड मीडिया जा आहिनि स्पेशली कुझु हद ताईं त शायदि एतिरो सीरियस न आहे, सोशल मीडिया जो बि आहे, ऐं वधि खां वधि जेको ॿियो हिकिड़ो एलिमेंट आहे उहो जेका मोबाइल टेक्नोलॉजी जो स्पेशली SMS जो यूज़ आहे। ऐं उनखां आख़िरी हिसे में एजाज साहब असांखे ॿुधायो त हिन केस जे अंदरि ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी ऐं पार्टियुनि खे बि हिकिड़े लिहाज़ खां फ़ाइदो थी सघे थो, कुझु दुरनि खे नुक़सानु थी सघे थो, पर इहा हिकिड़ी बहितर ॻाल्हि आहे त जनरल मुशर्रफ मुल्क जे अंदरि मौजूदु आहे, उनजो ट्रायल शुरू थी चुको आहे। हाणे इहो त वक़्तु फ़ैसिलो कंदो ईंदड़ ॾींहंनि में, पर यकीनन हिकिड़ो इंतिहाई ख़तरनाक ऐं सीरियस नज़र जो केस आहे, छो जो 2008 जी इलेक्शन मोहतरमा जी शहादत जी खां पोइ उन इलेक्शन जा नतीजनि ऐं बाक़ी रिज़ल्ट्स खे डिफाइन कयो। 2013 जी इलेक्शन ॾिसूं त मोहतरमा जे केस जे
हवाले सां ज़ाहिर आहे हर जॻह ते मुतालबो थींदो रहियो आहे त आख़िर बीबी के कातिल अभी तक ज़िंदा क्यों है, अभी तक जेल में क्यों नहीं। त हाणे उहे अची रहिया आहिनि, हाणे ॾिसूं त इहो ट्रायल कहिड़े तरह पियो वञे ऐं माण्हू ऐं अवाम केतिरो मुतासिर ऐं मुतमइन थिए थो ऐं सभ खां वॾी ॻाल्हि उनजो इलेक्शन 2013 ते केतिरो असरु थिए थो। इंशाअल्लाह वरी हाज़िर थींदासीं सूमर ते, तेसीं ताईं जो इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।